अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उतलु मा ऊहिया इलैका मिनल किताबि वअक़िमिस सलाह इन्नस सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिह इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्हम्दुलिल्लाह 8 शोबान अल मुअज़्ज़म 1447 हिजरी 28 जनवरी 2026 अरबा जो ॾींहुं सुबुह खां वठी करे शाम जे वक़्त ताईं अल्लाह तबारक व तआला जे करम ऐं महिरबानीअ सां हिन जगह ते क़ुरान पाक पढ़ियो वियो। आलमन जो अचण थियो, अमा सालिहन जो अचण थियो। दुआ है अल्लाह तबारक व तआला आलमन जे अचण खे भी कबूल करण फरमाए, अमा जे ॿुधण खे भी रब साईं कबूल करण फरमाए। हज़रत साईं अमरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि जो कौल साईं अब्दुल समद साहब रहमतुल्लाह अलैहि बयान फरमायो हो। साईं जन हिकिड़े जलसे में हा फरमायो त तव्हां जेके हेठि वेठा आहियो इहे असां खां भला आहियो। वो मिसाल बयान क्यों त हिकिड़े वाह में छोड़ो भी तरे पियो, छेणो भी तरे पियो। हल्की शइ जे मथे हूंदी आहे, गौरी शइ हेठि हूंदी आहे। ॿुधण वारनि जो शान भी पंहिंजी जगह ते आला उत्तम आहे। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं हमेशा क़ुरान पाक ॿुधण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। चेन तबकन जे छोटकारे मां हिकिड़ो छोटकारे वारी जमात उहा भी आहे त जेके नेकन सालिहन जी ॻाल्हि ॿुधनि ऐं उन सां मोहब्बत कनि। हिन आयत शरीफ जे अंदर अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो उतलु मा ऊहिया इलैका मिनल किताबि व अक़िमिस सलाह। अल्लाह पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुकुम करण फरमाए तो त हिन किताब जी तू तिलावत कर जेको तुंहिंजे तरफ वही कयो वियो। वाक़िमिस सलात नमाज के कायम कर। इन्नस सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। बेशक नमाज रोकींदी आहे बेहयाई ऐं अणवणंदड़नि कमनि खां, बुरनि कमनि खां। वलज़िक्रुल्लाहि अकबर ऐं अल्लाह जो यादगीरो वॾो आहे। वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। अल्लाह जाने तो जेके तव्हां कयो था। जेका भी तव्हां असांजी ज़िंदगी गुज़रे थी ॾींहं ऐं राति में ज़ाहिर या बातिन जेके भी असां कम कयूं था अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमायो त अल्लाह उन शयुनि खे ॼाणे थो। अल्लाह का दुआ है तरफ साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे इन टिन अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरियों कलाम मजीद जी तिलावत आहे।
हदीस पाक जे अंदर जे तो जमीन आसमान पैदा न थियो पहिरियां अल्लाह तबारक व तआला इन कुरान पाक जी पाण तिलावत करण फरमाई जडे मलाइकन कुरान पाक जी तिलावत रब करीम माबूदी रब जी तिलावत बुधी त मलाइकन बेइख्तियारी अल्फाज चवण फरमाया मुबारक हुजे उन कौम के जेके कुरान पाक ॾिनो वेंदो मुबारक हुजे उन कौम के जेके इन कुरान पाक के पढ़ंदा ऐं ॿुधंदा अञा आसमान ज़मीन मुंहिंजा मुस्लमान भाइरो पैदा ई न थियो हो ख़ल्क़िया ई न वया हा काई मख़लूक़ कोन हज़ार साल अॻ में अल्लाह पाक इन कलाम मजीद जी तिलावत करण फरमाई मलाइकनि जे तरफ़ खां तव्हां असांखे मुबारक मिलियल आहिनि तंहिंजे करे इन कुरान मजीद जी कदरदानी कयूं पाण भी कुरान पाक पढ़ूं पांजे बच्चन के भी कुरान पाक पढ़ायूं मंजिल का मदरसे में हजरत मौलाना साईं हुसैन अहमद रहमतुल्लाह अलैहि जो फर्जंद मौलाना असद मदनी रहमतुल्लाह अलैहि आया हा उन्हनि हिकिड़ो वाक़ियो बयान कयो हिंदुस्तान जो त को माण्हू रस्ते सां वञे पियो जनाज़ो तयार हो वो हे मास्टर माण्हू हुयो या नौकरी हिनके सरकारी हुई पर हिनके ॼाण हुई त जनाज़े नमाज़ कीअं पढ़ाइबी आहे उन पुछा कई त छा सबब आहे जो तव्हां बीठा आहियो हुन जो जनाज़ो तयार आहे पर माण्हू अहिड़ो कोन्हे असां में जो ही जनाज़ो पढ़ाए उन शख्स चयो मूंखे जनाज़ो नमाज़ पढ़ाइण ईंदी आहे वो नमाज़ भी पढ़ाए कब्रिस्तान जे दफन जे लाइ भी शरीक थियो बाद में दुआ घुरी करे पांजे कम सां वयो जॾहिं ऑफिस पहुतो ॾिठई त हुन जे खीसे में जेके कागजात ज़रूरी हा उहे उन जा किरी पिया साॻो वापसि आयो ॻोठ वारनि खे चई त मुंहिंजा ज़रूरी कागजात आहिनि नौकरीअ जो मसइलो आहे तंहिंजे करे मुंहिंजे मथां रहम जो पुछा कयो उन्हनि जांच पड़ताल कई हलंदे कब्रिस्तान ताईं आया जे तू हेठि लथे थी सघे थो त उते कागज़ पिया वञनि जीअं क़ब्र खोटींदा वञनि पिया तीअं ख़ुशबूएं वधंदी वञे पई ॻोठ वारा हैरान थी विया कागज़ उन जे मथां पिया हा उहे खणी करे जॾहिं वापसि आया उन जे घर वारीअ खां पुछऊं त अल्लाह जी बानी तो पांजे मुर्स जो अमल त ॿुधाए जंहिंजे करे अल्लाह पाक उन जे मथां एॾो राज़ी थियो उन घर वारीअ ॿुधायो त असांजे घर में अलमारीअ में कबट में हिकु किताब पियो आहे सुबुह सां उथी करे बावज़ू थी करे हर हिकु सिटर ते हथ रखी चवंदो रब हे भी तो सच फरमायो आहे हे भी तो सच फरमायो आहे काफ़ी वक्त इन वेही करे ये लफ्ज़ चई करे उन किताब के बंद करे वरी पांजे कमकार सां हलियो वेंदो हो पुछऊं त मां वो किताब खणी आया त मुंहिंजा मुस्लमान भाइर वो कुरान पाक हो पढ़ियल न हुयो सिर्फ एतिरो अक़ीदो रखे त रब साईं तो जो कलाम मजीद सचो आहे इनके मां मञा थो ये कॾहिं कॾहिं अल्लाह पाक कुरान पाक जा मौजज़ा ज़ाहिर करण फरमाईंदो आहे उन सॼे ॻोठ जा माण्हू नंढा वॾा आलिम रखियऊं उस्ताद रखियऊं पढ़िया नेक सालिह बणिजी विया तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजे मथां अल्लाह जो वॾो एहसान आहे जो तव्हां असांजे हर मस्जिद में हर ॻोठ में मदरसो मस्जिदन में पढ़ाई कुरान पाक जी हले थी तंहिंजे करे पंहिंजो ज़ोर ॾेई करे पंहिंजे नंढनि सगीर ॿारनि खे कुरान पाक जी तालीम ॾियो कुरान पाक जी तालीम में को पढ़ंदड़ आहे मौसूम ॿार आहे जेकॾहिं अबो अमा हिन दुनिया मां वफ़ात करे वञे थो अबे अमा जी भी कुरान पाक जे पढ़ण जे करे बख़्शिश थिए थी हज़रत साईं डेरवाला रहमतुल्लाह अलैहि जो वाक़ियो बयान थियल आहे हदीस पाक बयान थियल आहे त हिकिड़ो को माण्हू गुनाहगार हो वो पांजे घर वारीअ खे वसीयत करे वियो त जेको तोखे पेट में ॿार आहे जॾहिं इहो वॾो थिए पढ़ण जहिड़ो थिए त हिनखे कलाम मजीद पढ़ाइजांइ अल्लाह जो कलाम पढ़ाइजांइ पोइ जॾहिं वो वॾो थियो पढ़ण जहिड़ो थियो हुनजे घर वारीअ पंहिंजे भाइरनि खे चयो त हिन जे पीउ जी वसीयत थियल आहे तंहिंजे करे हिन ॿार खे वठी वञी मस्जिद में उस्ताद जे हवाले कयो त कलाम मजीद पढ़े जॾहिं हुन ॿार कायदो अॻियां उस्ताद जे वेही करे ऐं साईं जन फरमायो त पहिरियनि उस्तादनि जो तरीक़ो पढ़ाइण जो इहो हूंदो हो जो पहिरियां ॿार खे सूरत फातिह अलहम्द शरीफ़ पढ़ाईंदा हुआ
लफ्ज़ लफ्ज़ करे अलहम्द शरीफ पूरो कराए पो अलिफ बा ता सा पढ़ंदा उन बार जॾहिं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चयो अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे हुकुम करण फरमायो ए मलाइको फलाणे शख्स खे जेको अज़ाब थी रहियो आहे वो हटायो जन्नत मां दरी खोले दियोस बिस्तरो विछाए दियोस मलाइकनि अर्ज़ कयो या अल्लाह केड़े सबब जे करे अल्लाह तबारक व तआला फरमायो ए मलाइको इहो शख्स हुयो त गुनाहगार पर पंहिंजे घरवारीअ खे वसियत करे आयो हो त जॾहिं इहो ॿार तोखे ॼमे त हिनखे क़ुरान पाक जी तालीम ॾिजांइ हाणे हुनजो पुटु मुंहिंजे घर में वेही करे मुंहिंजे कलाम मजीद जी तिलावत करे थो मुंहिंजी साराह बयान थो करे मां अल्लाह खे हया थो अचे त मां हिनखे कीअं अज़ाब कयां एडो कुरान पाक मुझा मुसलमान भाइरो बरकत वारो आहे काफी एड़ा वाक़यात आहिन वक्त कोने तंजे करे मुअद्दिबाना गुजारिश आहे असां जे करे पाण पढ़ियल न आहियूं 10 मिंट अध कलाक रात जो कढी सुबह जो कढी मंझंदि जो कढी कुरान पाक पढ़ो तालीम पिराण जी उम्र काई कोन 80 दाढ़ी असां भी खोड़ कुरान पाक पढ़ी लिया असां सा गड्डो हिकड़ो फारिग थियो 98 में उन 10 साल ड्यूटी रिटायर अग में थियो इन इरादे सा त मां पाण भी हज कया ऐं पांजे अमड़ के भी हज कराया अल्लाह जी कुदरत वो आलिम भी थियो वरी 2 साल पढ़ाए उन खां बाद में वफात करे तंजे करे इल्म पढ़न जी काई मुंद कोनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पीगे खां वठी करे कब्र ताईं तवा इल्म हासिल कंदा रहो दुआ है अल्लाह से तवा असां समूरन मुसलमानन जे बच्चन के रब साईं कुरान पाक जी तालीम सां नवाज़न फरमाए तंजे करे कुरान पाक जरूर पढ़ो दुनिया जो जेके भी तकलीफूं आहिन मुसीबतूं आहिन अल्लाह पाक कुरान पाक पढ़न जे करे माफ करण फरमाइंदो आहे दरगुजर करण फरमाइंदो आहे हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि जी खिदमत में एक इंडड़ कौम जो मानू आयो साईं मां शादी जी भी जरूरत आहे पैसन जी भी जरूरत आहे घर भी ठहराइणो आहे कर्ज भी आहे मुझे लाए दुआ भी घुरो को वजीफो दस्यो त मां पढ़ा साईं जन उन के फरमायो कुरान पाक पढ़ंदो आ चे न रोजानो एक सिटर पढ़ंदो कर उन एक सिटर पढ़न शुरू कई एक खत्म कढियई बियो कढियई केतरा भी खत्म कढियई अल्लाह तबारक व तआला जी रहमत जोश में आई उन घर भी ठहरायो शादी भी करें कर्ज भी लही वियो इन कुरान पाक पढ़न जे बरकत सां अल्लाह पाक दुनिया में भी कुशादगी अता करण फरमाइंदो आहे कब्र में भी कुशादगी थींदी आखिरत में भी इन कुरान पाक जे करे अल्लाह तबारक व तआला रहम जो फैसलो करण फरमाइंदो अल्लाह का दुआ है तरफ साईं असां वडन के भी कुरान पाक पढ़न जी तौफीक दे खोड़ नाज़रा पढ़ियल न पढ़न जे करे पो कुरान पाक उन जी ज़बान ते अटकंदो आहे ऐं रमज़ान शरीफ मथां अचे थो इन में घणो कुरान शरीफ पढ़ियो वेंदो आहे शैतान बंद थी वेंदा आहिनि तंहिंजे करे मौलवी साहब जेका हदीस बयान कई चइनि शख़्सनि जे मथां जन्नत आशिक़ आहे मुश्ताक़ आहे त इहे माण्हू मूं वटि अचनि उन्हनि में चोथों इहो आहे त जेके रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखनि था असां अॼु खां वठी करे इरादो कयूं त अल्लाह साईं तूं असांखे रमज़ान जा रोज़ा नसीब करणु फरमाइजे पोइ जेकॾहिं रहियासीं त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं नसीब कंदो जेकॾहिं हलिया वियासीं त अल्लाह पाक असांखे हिन जो अजुर ज़रूरु अता करणु फरमाईंदो बियो अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नमाज जो ताकीद करण फरमायो नमाज के कायम कर अस्सलातु इमादुद्दीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नमाज दीन जो थंबो आहे वमन अकामहा अकामद्दीन जे नमाज के कायम कयो ॼण त सारे दीन के कायम कयई जे नमाज के ज़ाया करे छॾियो ॼण त सारे दीन के ड्राहे छॾियई ॿी हदीस पाक में अचे थो इस्लाम में नमाज जो मिसाल ये आहे जी मुझा मुसलमान भाइरो असांजे जिस्म में मुंडीअ जो मिसाल आहे मुंडी हूंदी त सॼो जिस्म कम जो आहे हथ भी पैर भी अखियूं भी पर जेकॾहिं मुंडी लाथी वेंदी त पोइ हेठियों धड़ बेकार आहे इस्लाम में ॿिया अमल ईअं ई सम्झो जेकॾहिं निमाज़ न आहे ॿिया केतिरा भी अमल हुजनि त जीअं जिस्म में मुंडी न आहे त उहे हेठियों धड़ बेकार आहे तंहिंजे करे निमाज़ अहम रुकन आहे हदीस पाक में अचे तो जाते 40 घर आहिनि उन्हनि में 39 घर निमाज़ी आहिनि हिकिड़ो घर बेनिमाज़ी आहे उन हिकिड़े घर जी बेनिमाज़ी हुजण जी नूसत 39 घरनि जे मथां छांइजी वञे थी
तंजे करे नमाज अहम इस्लाम जो रुकन है कलमे पढ़ण का बाद में पहिरियों रुकन जो है तो मुझा मुसलमान भाइरो नमाज है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक हुक्म कर फरमायो व अमर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा पाण भी नमाज पढ़ पांच अहल के भी नमाज पढ़ण जो ताकीद कर हजरत उमर साईं रजी अल्लाह तआला अन्हु ओ तो वडो उन के दीदा जेको कुरान पाक जो घणो पढ़ंदड़ होंदो जाणींदड़ होंदो नमाज जो पाबंद होंदो जंजे हवाले मामलात थींदा पहिरियों न के वसियत इया फरमाइंदा त नमाज जी पाबंदी कजाए जन्नत में वेही करे चौंदा त हलो त यार जहन्नम को पुछा के केड़े सबब जे करे तमारे जहन्नम में आया हो वो अल्लाह पाक कुरान पाक में फरमायो फी जन्नति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन जहन्नमी पहिरियों जवाब जन्नत के ये दीदा यार वसा नमाज न पढ़ंदा तंजे करे इन जहन्नम में पया आयो जहन्नम मामूली शे ना है हदीस पाक में अचे तो जे बेनमाजी मरे तो भुखियो उन्यो थी मरे तो जेको कब्र में उनजे मथा नाग मुसलत कयो वने तो जडे वो बेनमाजी के डंगो हाणे तो 70 गज वो मुर्दो जमीन में दबजी वने तो उन जो जहर एडो है जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो जहर जे करे जमीन ते वो नाग फूक हणे जेका भी साई शय है समूरी खत्म थी वने पानी में पांजो वात वजे तो वो जहर थी वने जमात तबलीग वाले एकड़े दोस्त कारगुजारी बुधाई सखर मरकज जे अंदर जमात जी गश्त कंदी है एकड़ो मानू होयो जंजो हेठियो धड़ सुकल हो उन को पुछा के अदा छाजे करे जंजो हेठियो धड़ सुकल है उन बुधायो दादा मां माल चारी दो वो कब्रिस्तान में जो माल वयो उनन के बाहर कढण जे लाए वयो ए कब्रिस्तान जो एहतराम कंदा क्यों हदीस पाक में अचे तो जी अबे मांजी जीयर इज्जत करनी है उन जे बदन ते मेरो कपड़ो फरमा बरदार औलाद नसांदी वफात का बाद में दफनाना का बाद में उन कब्र के भी साफ रखनो है असा के त खबर ही ना है अबे जी केड़ी कब्र अमर जी केड़ी कब्र ईद ते को व्यास बिन खा पुछा करे वनी ते कुल पढ़ंदा से न त या भी खबर कोने घणन मुसलमानन के त अबे जी केड़ी कब्र है अमर जी केड़ी कब्र है लाडे जी केड़ी है या इने हिफाजत करनी है ऐ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हफ्ते में एकड़ो दफो तो भलो डी जुमो है या खमसा है तवा उन डी वनी करे अबे अम्मा जे कब्र ते वनी करे कुल पढ़ी करे दुआ पढ़ंदा क्यों बख्शिश जे लाए दुआ घुरंदा क्यों इयो भी नेको कारण में शुमार कयो वने बराल उन धनार चो एकड़ी कब्र जे अंदर सोराख हो मां लठो न सोराख में विधी लठ मजबूत थी वई बिनी हथन सा जोर दई करे शिकियो त लठ भी निकरी आई उन सा गड नांग हो का बला हुई मां जे भगो में हलंदे एकड़ो तलाव में मां बुलबुल पोआ बला आई सिर्फ उन में वात विझी करे वापस वई हली वो जेको मुजो जिस्म उन पानी जे अंदर हो जमात वारो कारगुजारी वारो बुधाए पियो त उन शख्स कसम खणी करे चयो त वो सजो बदन मुजो मास खत्म थी वियो हेठियो धड़ मुजो खत्म थी वियो वो बला कब्र वारी आई दुआ है अल्लाह पाक तमा असा के कब्र जे अजाब का बचाए इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या कब्र तमा असा के पुकारे थी त मां अकेला पे जो घर आया पांजे लाए साची खई वच जाए मां कीड़न माकोड़न जो घर आया पांजे लाए बचाव जो जरियो खई वच जाए मां उदाई जो घर आया पांजे लाए सुजंदो खई वच जाए मुजा मुसलमान भाइरो ये कुरान पाक नमाज अल्लाह जो नालो वठण इयो कब्र जे अंदर रोशनाई थींदी साथी जे बनबो तने करे नमाज दी पाबंदी कयो पांजे औलाद के भी नमाज पढ़ायो अल्लाह पाक फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा हे ईमान वारो पांजो पाण के भी जहन्नम जे बाहि खां बचायो पांजे अहल अयाल के भी जहन्नम जे बाहि खां बचायो तवा असा जे मथा फर्ज है त पाण भी नमाज पढ़ो पांजे घरवारी के अमरन भेनरन के बाअदब थी करे उनन के अर्ज कयो नमाज पढ़ायो पाण फरमायो 7 सालन जी तवा जी औलाद थे तो उनके नमाज ते हेरायो पढ़ायो 10 सालन जी तवा जी औलाद थे तो उनके मार कुट दे भी नमाज पढ़ायो टी शय आई अल्लाह जो नालो वठो हजरत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि का कहे मुरीद पुछा कई साईं जिक्र केतरो कयो पाण फरमायो जदे विख खणो त ला इलाहा
जॾहिं ॿी विक खणो त इल्लल्लाहु तव्हांजो हलण इन रफ़्तार में हुजे जॾहिं ज़िक्र कंदा हलंदव त अजाए ॻाल्हाइण खां बि बचंदव जे वेठा आहियो त जॾहिं साह अंदरि खणो त अल्लाह जॾहिं साह खे ॿाहिरि कढो त हू अहिड़ी रफ़्तार सां ज़िक्र करणो आहे ज़िक्र करण जे करे दिलि में अल्लाह पाक नूरानियत पैदा कंदो आहे इहो सिलसिलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हलंदो अचे थो क़ुरान पाक जी तिलावत व युअल्लिमुहुल किताब क़ुरान पाक जी तालीम ऐं हिकमत दानाही ऐं व युज़क्कीहिम नफ्सन जो तज़कियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजा मुर्शिद हर कुंड ते आहिनि आले शरीफ अमरोट शरीफ रते देरे साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैहि उन जा फर्ज़ंद तंहिंजे करे मुरीद थियणु ज़रूरी आहे अॼोके दौर जे अंदरि कई अलाह वारे चयो आहे जंहिंजो शेख न आहे त उनजो शेख शैतान आहे जंहिंजो मुरीद जेकॾहिं मुर्शिद न आहे पोइ हक़ ते हली न सघंदो कंहिं तकलीफ़ में ईंदो त ॿिए पासे भॼंदो जेकॾहिं मुरीद मुर्शिद हूंदो त ॾुखे सुख में वञी करे मुर्शिद वटि पंहिंजो अहवाल पेश कंदो हज़रत साईं आले शरीफ वारनि कल्ह बयान कयो हिकिड़ो पंजाब जो मुरीद हो साईं रोज़ेदड़ी रहमतुल्लाह अलैहि जो पीर ॻोठ जो हू आयो त साईं मुंहिंजो पुटु ॾाढो बीमार आहे वो पांजे बे भाव के मोकिलियो त हिननि सां ओॾे वञी गॾिजी वञो क़ुरान पाक पढ़ो दुआऊं घुरो अल्लाह जी कुदरत उन जो पुटु बीमारीअ में वफ़ात करे वियो ऐं कुझु वक़्त खां बाद में वरी उन जे मिटनि माइटनि उन्हनि ते केस करे पोइ अॼुकल्ह शाहिदी त सची आहे कोन कोर्ट जे लिहाज़ सां हुन जी जेका माली हुई उहा ॿिया मिट माइट फबाए विया ही ने ठलो थी वेही रहियो वो हिन जो सौट हुया भाव बियो वकील हो उन चयसि दादा तो मुर्शिद भी कयो सोहबत भी इख्तियार कई नमाज़ों भी पढ़े कुरान पाक जी तिलावत भी कई पर तो के फायदो कुछ न थियो तुंहिंजो पुटु भी मरी वियो जायदाद भी हली वई जे साईं बयान कयो हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे वाक़े में वयत्तक़ वयस्बिर गुनाहन खां भी बचंदो रहे ऐं सब्र भी करे इन जो बदलो जन्नत आहे तो उन शख्स पंहिंजे वकील खे चयो दादा जे करे या मुआरी मुसीबत तुंहिंजे मथां अचे या त तुंहिंजो हाल छा हुजे हा उन चयो दादा मां त चरियो थी वञा जे अल्लाह तबारक व तआला जो शुक्र आहे जो मुंहिंजो मुर्शिद नेक सालियो आहे उन सां मुंहिंजो तालुक़ आहे मूंखे क़ल्बी सुकून आहे अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अल्लाह साईं ॿियो पुटु ॾींदो वरी कमाईंदुमि धंधो कारोबार कंदुमि माली भी थी पवंदी तंहिंजे करे ज़िक्र जे तालुक़ करण जे करे अल्लाह तबारक व तआला दुनिया जी मुसीबतूं सब्र जी तौफीक ॾींदो आहे वो इंसान कामयाब थींदो तंहिंजे करे नेकन सालनि सां तालुक़ तव्हां असां जो हुजणु ज़रूरी आहे वो ज़िक्र जा सबक़ आहिनि जीअं सब्जेक्ट स्कूलनि में आहिनि क़ुरान पाक जे तालीम में आहिनि पहिरियों क़ाइदो आहे उन खां बाद में क़ुरान शरीफ़ अम वारो पारो पढ़ायो वेंदो आहे उन खां बाद में अॻिते पढ़ायो वेंदो आहे अरबीअ जा भी सबक़ आहिनि दर्जा आहिनि अहिड़े नमूने सां ज़िक्र जा भी दर्जा आहिनि सबक आहिनि तव्हां असां ज़रूर उहे सबक पंहिंजे मुर्शिदनि खां हासिल कयूं दुआ आहे अल्लाह साईं हिन प्रोग्राम खे कामयाब करणु फरमाए तव्हां असां समूरनि मुस्लमाननि जे लाइ आखिरत में कामयाबी जो हिदायत जो ज़रियो बणाइण फरमाए जेको भी तव्हां असां अमल कयूं त अल्लाह पाक फरमायो वल्लाहु यअलमु मा तस्नऊन तंहिंजे करे हर वक्त इंसान अल्लाह तबारक व तआला के हाज़िर और नाज़िर समझे जाते भी मां आहियां अल्लाह मूंखे ॾिसे थो जाते भी मां आहियां अल्लाह मूंसां गॾु आहे जॾहिं इहो अक़ीदो असांजे दिलि में पची वेंदो त पोइ गुनाह न थींदो अल्लाह गॾु भी आहे ॾिसे भी अथो इंसान जे जिस्म में एकड़ो लोथड़ो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं वो लोथड़ो दिल वारो सही हूंदो त पोइ इंसान जो सॼो जिस्म सही हूंदो उलमा किराम इन जो मिसाल ॾिनो आहे हिकिड़े टांकीअ सां जे टांकी तव्हां असांजे मथे हूंदी आहे उतां ॻाल्हियूं शिकिला हूंदियूं गुसल खाने जूं थावन धोइण जूं बे इस्तेमाल जे पाणीअ जूं पोइ जेकॾहिं टांकी साफ़ हूंदी पाणी साफ़ हूंदो त पोइ हेठों बि साफ़ निकिरंदो पर जेकॾहिं टांकीअ में
को जीत अची वियो को मरी वियो या बी शे पइजी वे सेमर घणो थियो को पानी के ॾिसी करे इंसान उन का किरब कंदो आहे उन जी सफाई कंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त गुनाह जे करे या दिल कारी थींदी आहे वो इंसान इन पांजे दिल के साफ रखे। साहबा कराम अर्ज कयो या रसूल अल्लाह हर शय जे सफाई जो कोई न कोई औजार आहे दिल जो कारी थी वने इन के कीअं साफ कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारा नबी फरमायाऊं त ॿ शयूं कयो अल्लाह पाक तव्हां जे दिलनि खे पाक कंदो। पहिरीं शइ मौत के घणो यादि कयो, कबर ते नजर रखो, मौत के घणो याद कयो। अबो कारियो ॾाढो कारियो नानो कारियो अकेलो न कबर जे अंदर सुम्ही पियो आहे, माखे भी न कबर जे अंदर हलणो आहे। मौत याद हूंदो गुनाह न थींदो। ॿियो अल्लाह जो ज़िक्र घणो